गलत तशरीह करण ते MKM सरबराह अल्ताफ हुसैन खिलाफ अवामी तहरीक जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में शटरबंद हड़ताल कई वई। अवामी तहरीक जे सॾ ते हैदराबाद जा कासिमाबाद, शीदी ॻोठ, हुसैनाबाद, चांडिया ॻोठ, होर कैंप ऐं ॿियूं सिंधी वसंदियूं मुकमल तौर बंद आहिनि। मीरपुर ख़ास में अवामी तहरीक जे कारकुननि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। लाड़काणे में समूरा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंद आहिनि। शहर जूं समूरियूं CNG स्टेशन ऐं पेट्रोल पंप्स पिणु बंद कया विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कारकुननि एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना पिणु हया। खैरपुर में समूरा वापारी मर्कज़ बंद रहिया, जॾहिं त कारकुननि सैयद बचल शाह जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां पिणु रैली कढी। छटे में समूरियूं बाज़ारूं मुकमल तौर बंद आहिनि ऐं कारोबार ठप बणियल आहे ऐं सिंधियाणी तहरीक पारां एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि मिठी, डेपले, इस्लामकोट, नगर पार्कनि ऐं ॿियनि शहरनि में कारोबार बंद रखियो वियो आहे, जॾहिं त फीथो बि जाम आहे। अवामी तहरीक जे कारकुननि एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं पिणु ॾिनियूं। नौशर फिरोज़ में अवामी तहरीक जे सॾ ते शहर जा समूरा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंद आहिनि। कारकुननि अलाह वारे चौक ऐं ठारू शाह स्टॉप ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। मोरे में अवामी तहरीक जे सॾ ते भरपूर वोट ॾींदे कारोबार मुकमल तौर बंद रहियो, जॾहिं त कारकुननि खान मोहम्मद सूमरे, ज़ैनब सूमरे, ग़ुलाम नबी लाखे ऐं दाऊद कल्होड़े एहतिजाजी मुज़ाहिरो करे क़ौमी शाहराह ते धरणो हयो ऐं टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। मेहड़ में शाही बाज़ार, सब्जी मंडी, अनाज मंडी समेत समूरा कारोबारी मर्कज़ बंद रहिया। कारकुननि वकार चांदे आज़म ख़ास खैली जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे बाईपास ते धरणो हयो। ड्रिगड़ी में एहतिजाजी रैलीअ दौरान अवामी तहरीक जे कारकुननि ऐं पुलिस विच में चकरियूं थी पयूं। पुलिस अब्बास चांडे, वाजिद चांदे, प्रेम राठौर समेत 6 कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। कोटड़ी में पुलिस शाही बाज़ार मां अवामी तहरीक जे 3 कारकुननि ज़ाहिद चन्ने, परवेज़ जामरी ऐं मंघाराम खे गिरफ़्तार करे वरितो। अॼु सुबुह जो खुली न सघिया कारकुननि फाज़िल हाली पोटे, मुर्तज़ा कमरानी, फतेह मोहम्मद जमाली जी अॻवानीअ में हैदराबाद बदीन रोड ते धरणो हयो। दड़े में अवामी तहरीक जे सॾ ते कारोबार बंद रखियो वियो, जॾहिं त अज़ीज़ मेमून, इक़बाल सूमरे, अशरफ अली जी अॻवानी में पब्लिक पार्क चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बदीन शहर जा अक्सर कारोबारी मर्कज़ खुली न सघिया। सिंधियाणी तहरीक जे कारकुननि समरीन ज़हूर, कान्हा थाली पोटर ऐं जन्नत गोपांग जी अॻवानीअ में एहतिजाजी रैली कढी वई ऐं ऐवानी सहाफ़त आॾो धरणो हयो। शिकारपुर में सिंधियाणी तहरीक पारां शहदा सूमरे, करीम बब्बर, अल्ताफ मक्सी ऐं सितार सूमरे जी अॻवानीअ में मीरानी बाग खां लखीदर चौक ताईं रैली कढी धरणो हयो वियो। जुड़े में कारोबार बंद रखियो वियो आहे, जॾहिं त अवामी तहरीक जे कारकुननि अयाज़ खोसे, फैज़ टालपुर, लियाकत मेमण ऐं ॿियनि जी अॻवानीअ में मीरपुर मिठी रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। दौलतपुर सफ़न में अवामी तहरीक जे सॾ ते फीथा रोक ऐं शटरबंद हड़ताल कई वई। कारकुननि मीरो ख़ान, गुलाब ओठे उर्स ऐं ॿियनि जी अॻवानीअ में क़ौमी शाहराह ते धरणो हणी टायरनि खे बाहियूं पिणु ॾिनियूं। कंदकोट, करमपुर, खैरपुरनाथन शाह, नेदम्बाले, नसीराबाद, सीता रोड, कड़ियो घवर, कोटड़ी कबीर ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में कारोबार बंद रखी एहतिजाजी कयो वियो। अवामी तहरीक जे कारकुननि उहो मुतालबो कयो आहे त अल्ताफ हुसैन जहिड़ी रीति ख़िताब करे सिंधी क़ौम जी तौहीन कई आहे, ईअं ई हिकु भेरो ॿीहर ख़िताब करे सिंधी क़ौम खां मुआफ़ी वठे ऐं मुस्तक़बिल में अहिड़ा तकरारी बयान ॾियण खां पासो करे। नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो